नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे लाड़काणे में ख़बर ॾींदा हलूं त गुज़िरियल ॾींहुं खैरपुर ज़िले जे पीरो वसण वारे इलाइक़े में लाड़काणे जी ईदी सेंटर एम्बुलेंस जो ड्राइवर मुबीना तौर अगवा थी वियो। लाड़काणे शहर जे ईदी सेंटर जे एम्बुलेंस ड्राइवर इमरान माची चांडका अस्पताल में पीरसन औरत जो लाश खैरपुर जे पीरो वसण वारे इलाइक़े न पहुंचण बाद वापसि ते थियो त अणॼातल मोटरसाइकिल सवार हथियारबंद एम्बुलेंस मां लाहे पाण सां गॾु वठी विया। इन मौक़े ते ईदी सेंटर लाड़काणे जे इंचार्ज मोहम्मद सलीम ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं मंझंदि जो एम्बुलेंस जो ड्राइवर इमरान माची चाणका अस्पताल में पीरसन औरत जो लाश खणी खैरपुर ज़िले जे पीरो वसण वारे इलाइक़े ॾांहुं खणी वियो हो, जंहिंखे वापसी ते टिनि मोटरसाइकिलनि ते सवार हथियारबंदनि पाण सां गॾु वठी विया। गुज़िरियल राति देर सां ड्राइवर इमरान माची फोन आयो त मूंखे अगवा कयो वियो। ॾोहारियुनि जो चवण त असांजा 3 माण्हू पुलिस गिरफ़्तार कया आहिनि। जेसीं ताईं हुननि खे न छॾियो वेंदो तेसीं ताईं आज़ादु न कयो वेंदो। सेंटर इंचार्ज ऐं DIG सखर SSP खैरपुर खे अपील करियो था त फौरी तौर एम्बुलेंस ड्राइवर खे आज़ादु कराए बेचैनी ख़त्म कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।